मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां हिकु अहम स्टोरी सां गॾु। सिंध में वणनि जी ग़ैरक़ानूनी वाढी जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर जॾहिं पाण इन ते तहक़ीक़ कई, इन जी जांच कई त वणनि जी वाढी सिंध में कॾहिं खां शुरू थी ग़ैरक़ानूनी तौर ते, ऐं उन में सिंध जा कहिड़ा कहिड़ा तबिक़ा जेके आहिनि उहे उन ग़ैरक़ानूनी वाढी में शामिल आहिनि। वॾा हैरान कुन इंकशाफ आहिनि त सिंध में वणनि जो क़त्लेआम तमामु माना बेरहमाणो कयो वियो आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध जे अंदरि सैलाब, गर्मी, जेको सिंध जो जेको क्लाइमेट आहे उहो सॼो तब्दील थी वियो आहे। सिंध जूं मौसमूं जेके आहिनि उहे एॾियूं नाराज़ छो थी वियूं आहिनि, एॾियूं कावड़ियल छो थियूं रहनि। उन ते जॾहिं असां जांच कई त ख़बर पवे थी त बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका पहिरीं हुकूमत हुई उन दौर खां वठी सिंध में वणनि जी ग़ैरक़ानूनी वाढी जो जेको कमु आहे उहो शुरू थी चुको हुयो, पर उन में तेज़ी नाज़मी दौर में आई। जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में जॾहिं नाज़मी निज़ाम आयो ऐं सियासतदान भोतार जॾहिं ज़िलनि जा नाज़िम थी वेठा, तालुकनि जा नाज़िम थी वेठा, तॾहिं वणनि जी ग़ैरक़ानूनी वाढीअ में तेज़ी आई। उन ग़ैरक़ानूनी वाढी में जेको आहे सो नेशनल हाईवे अथॉरिटी, रेवेन्यू, आपाशी, ख़ुदि एजुकेशन डिपार्टमेंट ऐं जेको आहे सो नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं उन खां अलावा सिंध जा ताक़तवर माण्हू ऐं सहाफ़ती तबिक़ो बि उन में वाढी में शामिल रहियो आहे। सिंध में नेशनल हाईवे अथॉरिटी जेके रोडनि सां जेके वण हुया उहे भोतारनि ऐं नेशनल हाईवे अथॉरिटी जे कामोरनि वढाए छॾिया। सिंध जे कामोरनि खे बि पंहिंजे ई वतन ऐं धरती सां को मतिलबु उन्हनि खे माना हराम जो माल सम्झिजे या यतीमनि जो माल सम्झिजे या ईअं सम्झिजे त उन्हनि खे केरु रोकण वारो कोन हुयो। सिंध जे ओताकुनि ते घरनि में जेको आला क़िस्म जो फर्नीचर आहे उहो फर्नीचर त अॼु मौजूदु आहे, पर अॼु सिंध जी जेका सूंहं आहे, जेका नेचर आहे, वण, उहे सभु ख़तमु थी चुका आहिनि। नाज़िम दौर खां पोइ सिंध जे समूरनि कामोरनि सियासतदाननि समूरा वाह वढे छॾिया। जेके बि वाहनि ते वण हुया उहे वढे छॾिया ऐं क़ीमती वण। उन में जेको वॾे में वॾो जेको हिन वक़्त ताईं बि जेके इहे वण वढिजनि पिया ऐं हाणे त ख़तमु थी विया आहिनि, जेके ॿेला ख़तमु थी विया आहिनि, उन्हनि ते सिंध जे ताक़तवर माण्हुनि जो कब्ज़ो आहे, ॿेलनि ते। पर वण वढाइण में बि सिंध जा जेके भोतार आहिनि, असांजा जेके MNAs आहिनि, MP आहिनि, सेनेटर आहिनि, जेके हेठी लेवल ते टिकरी लेवल ते जेके सियासत कंदा, उहे वण उन्हनि वढाए छॾिया। ऐं अॼु सिंध जे अंदरि जेका थींदड़ मौसमी तबाही आहे उनखे रोकण जे लाइ शायदि सिंध हुकूमत जे त कन ते जूं कांधी चुरे, पर उन जा नेचर जा असीं पाण दुश्मन आहियूं। जॾहिं बर्तानिया जे शहज़ादी राणी एलिज़ाबेथ जे घर में कुआ आया, उन जांच कई त इहे कुआ किथां था अचनि, ख़बर पई त ॿाहिरि महल जे जेके वण आहिनि उहे उन्हनि मां था अचनि। बर्तानिया जे सरकार उन्हनि वणनि खे वढण जे बचाए उन्हनि जो हल कढियो, उहे वण न वढिया विया। सिंध में 200 साल पुराणा वण वढिजी विया आहिनि, तारीख़ी वण वढिया विया। ऐं उन में जेको आहे सो पीसा पागारे जा माण्हू हुजनि, आसिफ़ ज़रदारी साहिब जा माण्हू हुजनि, ख़ुदि GTA जी सॼी क़यादत हुजे, पीपल्स पार्टी जी क़यादत हुजे, यानी इहे जेके तनज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी वण वढण जी शुरूआति कई। उन खां पोइ कामोरा, उन खां पोइ सहाफ़ी ऐं उन खां पोइ जेको आहे सो आम माण्हुनि बि वण वढणु शुरू कया। ऐं हिन वक़्तु सिंध जा समूरा वण वढिजी विया आहिनि, पर हिन वक़्तु सिंध में तमर जा जेके वण आहिनि उन्हनि जी रोज़ किरोड़ा रुपयनि जी वाढी थी रही आहे ऐं ग़ैरक़ानूनी वाढी थी रही आहे। उते ग़ैरक़ानूनी मच्छीअ जो कारोबार थी रहियो आहे ऐं जेके सभ खां वधीक जेके मौसमी तबाहियूं आयूं आहिनि उहे बि लाड़ जे पटनि में आयूं आहिनि। जेका रिपोर्ट असां ताईं पहुचे थी उन में जेको आहे सो केटी बंदर आहे, उन में जूहो आहे, उन में जेको आहे सो झूर पाटार आहे। इहे मुख़्तलिफ़ क्रीक्स आहिनि। उन क्रीक्स ते जेको आहे सो उन्हनि जी वणनि जी वाढी हले पई ऐं उन में मौजूदा पीपल्स पार्टी जी क़यादत जे ग़ैरक़ानूनी वाढी में मुलवस हुजण जा चिटा इम्कान, जाबर सबूत मौजूदु आहिनि।
छाकाणि त उते अली हसन ज़रदारी साहिबु हिकिड़ो ताक़तवर माण्हू आहे। उन जे अचण खां पोइ तमर जा ॿेला वण उहे तक़रीबन सभु वढजंदा था वञनि पिया ऐं उहे उन्हनि जे ई आशीर्वाद सां वढजनि पिया। ऐं जॾहिं त अवेस मुज़फ़र टपी साहिबु जॾहिं ॿेलनि जी तमर जे वणनि जी जेका पोखाई कई हुई उहा बि कूड़ी हुई, उहा बि माण्हुनि जे अखियुनि में सुरमे विझण जे बराबरि हुई ऐं उहा का बि उते पोखाई कान थी। ऐं हिन वक़्तु जेका पोखाई थी आहे उहे वण वढिजी रहिया आहिनि। महिरबानी करे धरतीअ जी सूंहं वण आहे, वणनि खे जेके बचा आहिनि उन्हनि खे बचायो। म्यूनिसिपल जो अमलो बि समूरनि वणनि जे वाढी में वॾो चोर आहे ऐं असांजे सिंध जा MNAs MPAs जेके धाड़ियल आहिनि, चोर आहिनि इन मामले में। वणनि हुअं त हर शइ खाई विया, मन का शइ उन्हनि नाहे छॾी, उन ते पाण मुक्त ॻाल्हायो आहे, वरी ॻाल्हाईंदासीं। पर सिंध में जेकॾहिं हिन वक़्तु वणनि जी वाढी खे न रोकियो वियो त ईंदड़ ॾींहंनि में सिंध में वॾे में वॾी मौसमी तबाही ईंदी ऐं उन तबाहीअ में इहे भोतार पीर मीर ऐं आम माण्हू सभु जा सभु बराबरि जो भोॻींदा। कोई ईअं न सम्झे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु मख़सूस तबिको भोॻींदो, न हर मकतब आहे फ़िकिर जेको आहे उहो अॼु मौसमी तब्दीलियुनि खे भोॻे रहियो आहे। पाण इन खां पोइ वरी हिकु ॿी स्टोरी ते ईंदासीं। कमेंट्स कयो, लाइक कयो, हौसला अफ़ज़ाई कयो। इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।